दोस्तों, जागिस्तान न्यूज़ तरफ़ा दौलत तरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़िरियल ॾींहुं अक़लियती सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल ख़िलाफ़ कराची में अक़लियती बिरादरी जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि तरफ़ां हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में सिंध जे कुंड कुड़िछ खां आयल हज़ारें माण्हुनि शिरकत कई। पंहिंजनि हक़नि जी हासिलात लाइ मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे फ़क़ीर शेवा कच्छी ऐं ॿियनि अॻवाननि चयो त हरीराम किशोरीलाल मीनारिटी जे फंडनि, चेकनि ऐं स्कॉलरशिपनि समेत ॿियनि स्कीमनि ऐं कमनि कारनि में ग़रीब तबिके खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे पंहिंजनि मनपसंद ऐं सरमाएदार माण्हुनि खे नवाज़े रहियो आहे, जंहिंजो सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिबान समेत वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वास्तेदार इख़्तियारी वारनि खे नोटिस वठणु घुरिजे। अॻवाननि चयो त अॼोको हज़ारे माण्हुनि जो इहो एहतिजाज ॾिसी सूबाई वज़ीर खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे ऐं जेकॾहिं हरीराम किशोरीलाल इस्तीफ़ा न ॾिनी ऐं ग़रीब तबिके सां इंसाफ़ न थियो त असां सूबाई वज़ीर ख़िलाफ़ एहतिजाज जो दाइरो सॼी सिंध ताईं जो मक़सद हो पंहिंजी अक़लियती बिरादरी खे थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ जेको सो आला ऐवाननि ताईं पहुचाए सघूं, उन लाइ करे असां हिते गॾु थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह इहो जेको असांजो आवाज़ आहे इहो उन्हनि ऐवाननि ताईं पुॼंदो, चीफ जस्टिस ताईं पुॼंदो, आर्मी चीफ ताईं पुॼंदो ऐं उन्हनि जेके असांजा हक़ खाईंदड़ वेठा आहिनि अॻवान उन्हनि ताईं पुॼंदो। दोस्तो, तव्हां ॾिठो आहे सिंध में त अक़लियतनि सां तमामु घणो जेको सो ज़ुल्म लॻो पियो, नाइंसाफ़ी लॻी पई आहे। उहो ॿियो केरु ई न पियो करे, असां सां नाइंसाफ़ियूं कंदड़, असां सां ज़ुल्म कंदड़ धारिया घटि आहिनि, असांजा पंहिंजा वधीक आहिनि। उहे पंहिंजा असां मंझि आहिनि जिन खे पाकिस्तान जी सियासी पार्टीज़ असां मथां डमर करे रखियो आहे। असां मथां हिकिड़ो मां उनखे सम्झूं त डमर आहे, उहे असां मथां सालनि खां हिकिड़ी बादशाही क़ाइमु करे वेठा आहिनि, असांजे वॾनि खां वठी असांखे जेको सो ग़ुलाम बनाए वेठा आहिनि। असां उन्हनि जे ख़िलाफ़, उन्हनि जी ग़लति पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ हिते गॾु थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह अवां जे साथ सां, अवां दोस्तनि जे साथ सां पंहिंजा हक़ूक़ वठंदासीं। दोस्तो, सिंध अंदरि जेके हींअर अक़लियती बिरादरी लाइ, मिनारिटीज़ लाइ जेके फंड्स अचनि पिया, चेक अचनि पिया, तरक़ियाती कम अचनि पिया या बेवान यतीमनि लाइ जेके फंड्स अचनि पिया, शागिर्दनि लाइ जेके स्कॉलरशिप अचनि पियूं, उहे केॾां पियूं वञनि? तव्हां कॾहिं अंदाज़ो लॻायो तव्हां ताईं पुॻियूं आहिनि, हक़दारनि ते पुॻियूं आहिनि? बिल्कुलु न। जेके असां मथां अक़लियती हींअर MPS थियो वेठा आहिनि, मिनिस्टर थियो वेठा आहिनि, उहे सभु जेके अपर सिंध असांखे हिकिड़ो उन्हनि अक़लियती में लोअर क्लास में हिकिड़ो हणी छॾियो अथनि, उहो केर ई कोन्हनि, उहे असांजा पंहिंजा आहिनि। उहे जेके असां अक़लियती जेके 95% असां वोट बैंक न रखंदा आहियूं, 95% वोट बैंक रखंदड़ असांखे बिल्कुलु हिननि पोइ धिके गुलाम बनाए छॾियो आहे। असांखे पाकिस्तान जे आला ऐवाननि ताईं पहुचणु नथो ॾेई वञे, असांजे नुमाइंदनि खे, असांजे मिडिल क्लास माण्हुनि खे पाकिस्तान जे आला ऐवाननि ताईं बिल्कुलु किथे बि का मख़सूस सीट नथी ॾिनी वञे, किथे को कंहिं पार्टी टिकट ॾियण लाइ तयारु न आहे। सभु जा सभु जेके सरमाएदार सेठिया उहे असां मथां मड़िया विया आहिनि, जेके असांजा हक़ सालनि खां सदियुनि खां खाईंदा रहिया आहिनि, अञा ताईं खाइनि था। उन लाइ दोस्तो, अवां सभिनी जो साथ घुरिजे थो उन्हनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़, उन्हनि हक़ खाईंदड़ सेठियुनि जे ख़िलाफ़, जागीरदारनि जे ख़िलाफ़ ही आवाज़ उठो आहे। इंशाअल्लाह तव्हां सभिनी जो साथ हूंदो त असां पंहिंजा हक़ उन्हनि खां छीनी वठंदासीं, विड़ी वठंदासीं। इंशाअल्लाह इहो ॾींहुं परे न आहे जो ही पाण मजबूर थींदा ऐं असांखे पंहिंजा हक़ ॾियण ते राज़ी थी वेंदा। असां जंहिंजे मथे भरोसो करे, जंहिंजी चूंड करे असां ऐवाननि में मोकिलींदा आहियूं, उहो ई असां सां धोखो कंदा आहियूं। हमेशह सां अॼु इहो सिर्फ़ु अॼु जो दौरु न आहे, अॼु त असां हिते गॾु थिया आहियूं, असांखे असांजी बिरादरी जे अंदरि थोरो शौर आयो आहे। तक़रीबन 30 सालनि खां वठी असां जंहिं नुमाइंदे खे चूंड कई आहे, हमेशह असां ऐवान में वञी ऐवान जो ई थी वेंदो आहे। जेकॾहिं केरु मख़सूस सीट ते ईंदो आहे त या त उहो पैसा ॾेई करे ईंदो आहे, हिन सरमाएदार निज़ाम जे दौरान सभु जेके कम आहिनि पैसा सां थींदा आहिनि। पैसा ॾेई ईंदो आहे त सभिनी खां पहिरीं पंहिंजे पैसा खां कंप्लीट करण जे चकर में उनखे जेके फंड मिलंदा आहिनि, अक़लियत बिरादरी जे हिसाब सां फंड न मिलंदा आहिनि, उन्हनि खे चेक मिलंदा आहिनि, ऐवान जे लाइ इन्हनि खे फंड मिलंदा आहिनि, स्कॉलरशिप नौजवाननि जे लाइ मिलंदा आहिनि। पर अॼु ताईं अक़लियत बिरादरी ते, हिंदू बिरादरी ते पीर जे साम्हूं थियो न त थी न सिंध में एतिरो ई हक़ रहंदो आहे। अॼु सिंध जा हक़ीक़ी वारस आहियो, कराची शहर रहंदो सैयद मीर पीर हीअ न ॾे जेको तव्हां वारस रहंदा आहियो। अॼु वारसो उथो, पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करियो, अगरि ख़ामोशी में रहंदा त इहा जे नस्ल खे ठाहे वेंदा।